इम्तियाज़ गुज़िरियल ॾींहुं अवां इहा ख़बर ॾिनी समीना कंवल जे हवाले सां त हू कैंसर जी मर्ज़ में मुब्तला आहे। छा इन ख़बर खां पोइ का सहायता थी सघी आहे? बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं त इहा जीअं अफ़सोसनाक ख़बर असां वटि पहुती त असां ब्रेक कईसीं ख़बर। उन खां पोइ मीडिया ते सोशल मीडिया ते वायरल थियूं आहिनि ख़बरूं मैडम समीना कंवल जूं। तंहिंखां तव्हांखे ॿुधायूं त का बि अञा ताईं जेका आहे सा वाहर न थी सघी आहे। हुन पाण हुन इल्तिजा कई आहे सिंध हुकूमत खे त सरकारी ख़र्च ते मुंहिंजो इलाज करायो वञे। ख़ासि करे जेको सकाफ़त खातो आहे उनखे उन अर्ज़ु रखियो, अपील कई। तव्हांखे ॿुधायूं त अञा ताईं हिन जी का बि अहिड़ी वाहर न थी सघी आहे हुकूमत पारां या सकाफ़त खाते पारां। सही। अच्छा इम्तियाज़, अवां जी का सकाफ़त खाते जेके अमलदारनि सां लाॻापियल अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे? बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं त आऊं कोशिशि कई आहे, छाकाणि त आऊं हितां आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान शहीद बेनज़ीराबाद जो सदर पिणु आहियां। ऐं पहिरियां ई समीना कंवल छाकाणि त असांजे पाड़े जी आहे, असांजे शहर नवाबशाह जी आहे, हिन जी जनम भूमि गरीबाबाद नवाबशाह जी। इन जी थोरी तव्हांखे मां तारीख़ ॿुधाईंदो हलां त समीना कंवल 4 जनवरी 1965 में नवाबशाह जे गरीबाबाद वारे इलाइक़े में जेको सिंध जी लोक गायिका हुई, अज़ीम आवाज़ हो जेको माई ज़ैबुन्निसा, जेका जी ज़रीना जो जोड़ हूंदी, जी ज़रीना सां गॾु ॻाईंदी, उन जी धीउ आहे ऐं उन जे घर में हिन जनमु वरितो। ऐं उन ज़ैबुन्निसा जो जेको उस्ताद हो, उस्ताद मोहम्मद जुमन, उन जी हीअ बि उन जी शागिर्दियाणी आहे। पंहिंजे माउ खां सिखियईं पहिरियां, पोइ फाइनल जेकी सिख्या, जेकी इब्तिदाई सिख्या आई उहा पंहिंजी माउ खां वरितईं। उन खां पोइ जेके राग जूं जेके रमसूं हुयूं, रागदारी जा जेके गुर हुया, उहे उस्ताद जुमन, छाकाणि त उस्ताद जुमन हिननि जे पाड़े जो हूंदो ऐं ज़ैबुन्निसा जो उस्ताद हो। त हिन जेको मैडम समीना जेको आहे त रागदारी जा जेके गुर हुया उहे उस्ताद जुमन खां मुकमल सिखिया। समीना कंवल सिंध जी कोयल जो लक़ब बि आहे, छाकाणि त समीना कंवल न सिर्फ़ु सिंधी में ॿोली में गाना चया या सहरा चया या लोकगीत चया, लाॾा चया, छाकाणि त समीना कंवल सॼी सिंध में तव्हांखे ख़बर आहे त सहरनि, लाॾनि ऐं लोकगीतनि जे करे तमामु घणी मशहूरु रही आहे। बर्ख गायक जेको असांजो उस्ताद मोहम्मद जुमन, उनजे स्कूल ऑफ थॉट जी नुमाइंदा गायक इहे जेकी समीना कंवल हुई, उन न सिर्फ़ु रेडियो पाकिस्तान ते पर टीवी ते मुख़्तलिफ़ फिल्मूं जेके आहिनि उन्हनि में प्लेबैक सिंगिंग जे हवाले सां उन तमामु घणो परफॉर्मेंस ॾेखारी। उन जे हवाले सां तव्हांखे पहिरियां ॿुधायां, जॾहिं हिन जो पहिरियों जेको रेडियो ते जेको गानो आयो, जेको लोकगीत आयो, उहो जहांगीर कुरैशी जी डायरेक्शन में हैदराबाद मां पहिरियों भेरो उनजो जेको गानो आयो उहो हुयो बीहन वारी छोरी छलो काॾे कई। तमामु घणो मक़बूल थियो, जंहिंखां पोइ माना हीअ रेडियो ते, टीवी ते, फिल्मुनि में तमामु घणो मशहूरी न माणी। ऐं जीअं त हींअर ॿुधाए पई त माली हालात ठीकु न आहिनि ऐं फ़नकारनि सां अक्सर जेके गायक आहिनि उन्हनि सां अक्सर इहे गले जा मसइला थींदा आहिनि। माज़ी में शमन अली मीराली सां बि इहो मसइलो थियो त हिन मूंखे मैसेज बि कया ऐं फ़ोन ते टेलीटॉक फ़ोन ते बि ॻाल्हि ॿोल थी त मूंखे चयईं त अदा मुंहिंजे लाइ कुझु कयो, तव्हां आर्ट काउंसिल जा आहियो, या मुंहिंजे लाइ चैरिटी शो कयो। जेकॾहिं सकाफ़त खातो या सरकारी ख़र्च ते सिंध हुकूमत नथी कराए त महिरबानी करे मुंहिंजे लाइ चैरिटी शो करायो, ख़ैराती शो करायो, जितां मूंखे कुझु पैसा आम माण्हू जेके आर्ट लवर आहिनि, जेके मुंहिंजे ॿुधण वारा आहिनि, उहो भला ॿुधी कुझु टिकेटूं ख़रीद करे मुंहिंजी माली मदद करे सघनि। त मां हुनखे अदी खे ॿुधायो, मां जो अदी मीडिया ते ॾियूं था अला कंदो तव्हांजो कुझु न कुझु थींदो। गॾोगॾु इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु अदी समीना कंवल जी तबियत कीअं आहे? छा हुनजो इलाज हले पियो? बिल्कुलु इलाज लाइ हू सिर्फ़ु चकास कराई आहे डॉक्टरनि खां ऐं हूअ चए थी त चकास जा ई एतिरा पैसा थियनि था ऐं चेकअप जा ऐं इलाज जा या ऑपरेशन जा त उहे त लखनि में थियनि। मां कीअं कंदुसि, ग़रीब आहियां, तंहिंजे करे सकाफ़त खातो कराए महिरबानी करे, या न त सिंध गवर्नमेंट अगरि नथी कराए सरकारी ख़र्च ते त पोइ महिरबानी करे तव्हां जेके आर्टिस्ट आहियो, जेके कुलीक आहियो, जिन गॾु कमु कयो आहे, छाकाणि त कुझु ॾींहं महीना 2 महीना पहिरियां दिसंबर में असां हिते हिकिड़ो ड्रामो कयोसीं त हिन जी वालदा जी वरसी बि हुई
त उन में हिन शिरकत कई, असां सां गॾु हुई। त हिन चयो त दादा जेको आहे सो हाणे मुंहिंजी हुनजी अम्मा जी वरसी मल्हाईंदासीं। मां चयो ठीकु आहे। त उन खां पोइ जीअं हैदराबाद वई आहे, हुनजी तबियत ख़राब थी वई आहे। हाणे ॿुधाई त मुंहिंखे गले जो कैंसर आहे ऐं आगा खान हॉस्पिटल वारा जेके लखे रुपया वठंदा, 20 लख 25 लख चयो अथनि इब्तिदाई माना हिन में, ऐं अॻिते त अलाए केतिरो ख़र्चु हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे। हाणे सकाफ़त खातो मुंहिंजी मदद करे, माली मदद करे या सिंध गवर्नमेंट करे। त इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त असांजूं जेके तंज़ीमूं आहिनि फ़नकारनि जूं, सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट आहे, हमीद भुट्टो साहब आहे, उहो बि कोशिशि कनि पिया। असांजी आर्ट काउंसिल आहे, उहे बि कोशिशि कनि पिया। या अदबी संगत जेकी शाख नवाब शाह आहे, सकरंड जा दोस्त आहिनि, काज़ी अमन जा आहिनि, दौलतपुर जा आहिनि, या हिते जेके आर्ट लवर दोस्त आहिनि, उहे बि मुतालबो पिया कनि हुकूमत खां, सिंध हुकूमत खां, त ख़ासि करे सकाफ़त खाते खां, त उहे महिरबानी करे अहिड़े लाज़वाल आवाज़ खे जेको आहे सो उनजी मालिकी कनि ऐं उनजो ऑपरेशन कराइनि, उनजी मदद कनि, माली सहायता कनि। उनजे अलावा हुकूमत खे हिननि दोस्तनि बि अर्ज़ु कयो आहे। ठीकु आहे इम्तियाज़।